वफाकी हुकूमत की जानिब से पेट्रोलियम मसनूआत की कीमतों में कमी से जहाँ शदाद कोट की आवाम की चेहरों पर कुछ खुशी नज़र आई है, लेकिन पब्लिक ट्रांसपोर्ट किरायों समेत अशिया खुर्दोनोश की कीमतों में कोई वाज़ेह कमी नहीं हो सकी, जिसके बायस शदाद कोट की शहरी इंतहाई मायूसी का शिकार हैं। निगरान हुकूमत जी मेहरबानी है असां ते जेको आहे त उन्हनि पेट्रोल सस्तो कयो आहे, डीज़ल सस्तो कयो आहे ऐं पंहिंजो जेके हिते असांजी ट्रांसपोर्ट आहे जेको शदाद कोट खां लाड़काणे वञे थो ऐं प्लस में जेको हितां शदाद कोट खां कराची वञे थो उन्हनि जा उहो ई किरायो जेको आहे त उन्हनि जो रेट उहो ई बरक़रार आहे, उन्हनि लाथो ई न आहे। महिरबानी करे असां अपील था कयूं डिप्टी कमिश्नर खे ऐं पंहिंजो त अची करे ॾिसनि ऐं ट्रांसपोर्ट वारनि खे पंहिंजो उहो जेको आहे त रेट जेको आहे महिरबानी करे जेको आहे त जेको कमु करायो वञे, महिरबानी करे असांजी इहा जेका आहे त अपील आहे। गुज़िरियल हुकूमत खां असां तमामु तंग हुआसीं, हिन हुकूमत महिरबानी कई आहे, पेट्रोल बि तमामु काफ़ी लात में आई आहे, डीज़ल मुख़्तलिफ़ शयूं खाधे पीते शयुनि में बि माना काफ़ी घटिताई आई आहे, पर उन जे करे हिते जो ज़िले जे इंतिज़ामिया काई बि उन जे लाइ तदारक नथो करे, ना ई वरी को एक्शन खणे थो। किराया जेके आहिनि कराची वारा जेको आहे सो उन खां अञा अॻे में वधाए छॾियो अथनि ऐं जेके बि हितां आम जेके ज़िले जे लेवल ते गाॾियूं हलनि था, विगनियूं आहिनि या कार गाॾियूं आहिनि, उहो बि पंहिंजो साॻे क़ीमत बरक़रार रखियूं अथनि। असां एसी कयूं ऐं डीसी कयूं, जेके बि आहिनि ज़िले जे अमलदारनि खे गुज़ारे सघूं खुदारा इन्हनि खे नोटिस वठी इन्हनि खे दुकानदार जेके बि आहिनि शयूं तमामु जेको आहे लिस्ट खां वधीक माना हलाइनि था, सब्ज़ी वारा जेके बि आहिनि लिस्ट खां माना बग़ैर हलाइनि था पिया। उन करे असां ज़िले जी हुकूमत खे अपील था कयूं खुदारा इन्हनि खां पंहिंजो नोटिस वठी इन्हनि खे दायरे में रही पंहिंजो जेको आहे कानून मुताबिक़ जेके बि आहे लिस्टूं आहिनि रेट लिस्टूं हलायूं वञनि, ग़रीबनि मथां एहसासु कयो वञे। जबकि शहरियों का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि हमें मौजूदा सरकार से मायूस आवाम को मजीद रिलीफ देने की भी उम्मीद है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।